नाज़रीन, आवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी जे इलाइक़े शहराज़ी पाड़े में दरगाह हाजी शाह जे भरिसां पोलियो टीम फुड़ा पियारण लाइ हिकु घर अंदरि दाख़िल थी ॿारनि खे फुड़ा पियारण ते घर मालिक जुनेद चांडियो मच्छरजी पियो। पोलियो टीम सां बदतमीज़ी, मोबाइल फ़ोन फुर बाद घर मां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। अहिड़े अमल ख़िलाफ़ पोलियो टीम जो एहतजाज। अहिड़े वाक़े ते कोटड़ी पुलिस पहुची वई। पोलियो टीम ते हमलो करण जे इल्ज़ाम में हेठि ॿिनि ॼणनि जुनेद चांडियो ऐं संदसि अज़ीज़ अब्दुल कादिर चांडिये खे गिरफ़्तार करे कोटड़ी थाणे ते खणी आई। पोलियो टीम मेंबरनि ज़िकिया अब्बासी ऐं सलेमान बानो साफ़िन अॻियां दाहींदे ॿुधायो त क़ौमी फ़र्ज़ अदा कंदे पोलियो मुहिम हलाए रहिया आहियूं, जेका असांजी ड्यूटी आहे, पर अहिड़े बद इख़लाक़ी बदतमीज़ी बर्दाश्त जोॻो अमल नाहे। बदतमीज़ी कंदड़ ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। होॾां अहिड़े वाक़े जी इतला ते एडिशनल डिप्टी कमिश्नर जामशोर शौकत ओगण ऐं नेशनल प्रोग्राम जे फोकल पर्सन डॉक्टर नूर अल्लाह लाकड़ पहुता, जिन पोलियो टीम खे तफ़सील हासिल करण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त नेशनल प्रोग्राम में का बि रिकॉर्ड बर्दाश्त जोगी नाहे। पोलियो प्रोग्राम नेशनल प्रोग्राम में टीम सां बदतमीज़ी ऐं मोबाइल फुरण वारे अमल जी मज़म्मत करियूं था। कंहिंखे बि अहिड़ी इजाज़त नाहे त नेशनल प्रोग्राम जो रिफ्यूल बणिजे, छाकाणि त पोलियो हिकु अहिड़ो मर्ज़ आहे जेको हिकु घर खां ॿिए घर मुंतक़िल थी सघे थो। इन करे असां अहिड़े अमल बर्दाश्त न कंदासीं। जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। पोलियो टीम सां बदतमीज़ी जे इल्ज़ाम में हेठि गिरफ़्तार थियल जुनेद चांडियो ॿुधायो त का बि बद इख़लाक़ी न कई आहे। पोलियो टीम सुबुह जल्दी अची जंहिं ते खेनि देरि सां अचण जो चयो, छाकाणि त ॿारड़ा निंड में सुतल हुआ। बाक़ी इल्ज़ाम कूड़ आहिनि। असीं इस्पताल मां ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।